दादू सब्जी मंडी फ्रूट मंडी के प्रेसिडेंट जी तो अज असांजे दादू में मजबूरन थी करे असांखे ही रैलियूं कढणी पियूं ही धरना हणा पिया आहिनि। जीअं असां अॻु में हिननि खे चेतावनी ॾेई चुका हुआसीं त बाबा दादू जो अमन ख़राबु न कयो, दादू जो अमन ख़राबु न कयो। 3 खां 5 महीना गुज़री चुका आहिनि त उन में तमामु बेहद बदअमनी घणी ख़राबु थी वई। असांजो मुतालबो आहे दादू में अमन खपे, हर ग़रीब आवाम सुख जो साह खणी सघे। त उन में इहा बहितरी आहे छो जो हींअर न न्याणी महफ़ूज़ आहे, न को शागिर्द महफ़ूज़ आहे, न को ॿियो वापारी बिरादरी महफ़ूज़ आहे, न को नंढे वॾे कारोबार करण में को ठेले रेढ़े वारो महफ़ूज़ न आहे। जितां फुलिजी प्यारो सीता मां माण्हू निकिरनि था, दादू मंडी मां माल खणूं था, दादा असां उहे वञी अमन सां पहुचंदासीं। जो हू शाम जो 5 बजे सीता छॾे निकिरे थो त पोइ या कंहिं दगनि रस्तनि ते निशानियूं बणिया पिया आहिनि, उन्हनि खां फुरलुट थियो थी वञे। या पाट मां सुबुह जो 5 बजे माण्हू निकिरनि था, दादा वञूं था बचनि जो रोज़ी करण जे लाइ सब्जी मंडी मां या शहर मां किराने मां किथां बि का शइ खणी असां शहर खे उहा शइ मुहैया कयूं था। उहो माण्हू महफ़ूज़ न आहे, उहो ग़रीब वापारी महफ़ूज़ न आहे। कंहिं न कंहिं दग ते, कंहिं न कंहिं निशाने ते हुनखे टारगेट करे हुन खां फुरके थियनि। उन्हनि शहरनि में बदहाली बेहद वधी वई आहे। उन्हनि में मजबूर थी करे अॼु असां हीअ रैलियूं कढियूं आहिनि, अॼु ही हड़तालूं कंदऊं। असांजा मसइला हल न थिया त ईंदड़ चिताव में अञा असां इन खे मज़ीद वधाईंदासीं।